DSP हमज़ा अली सहतो जे वालिद साहब जो टीजो थियो, जंहिं में सरदार रियाज़ अहमद सहतो साहब, कन्यारी यूसी चेयरमैन रईस जाम गुलजार अहमद सहतो साहब, GD अगवान सैयद माशूक अली शाह, GD अगवान खादम अरादीन साहब, रईस उस्ताद मोहम्मद पंजल लाशरी अल्फला मददगार फाउंडेशन जे सदर अब्दुल रज़ाक लाशरी समेत मुख्तलिफ तंजीमन जा अगवान ऐं मुख्तलिफ बिरादरी जे मौजूदन जे वॾे अंग में शिरकत कई। DSP हमज़ा अली सहतो के वाल जी पग बदराई हुई। महरूम जे लाइ मुग़फ़रत जी दुआ सां गॾु ख़ैरात फी सबीलिल्लाह लंगर जो पिण तक़सीम कयो वियो। मज़लूम मारवाड़न जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं।